एक जोए बिजूए छड़ीन की न जवान अड़ा भी इंसान जेके नंगन ता निसार थिया मुझे न धरती जा वारसो जी सिंध। दोस्तों अज असी ताजे इलाके में ये जेका समूह मिल पे बंजे या कब्जा खोरी या माहौलियत के हवाले से आया हूँ। असल हकीकत यह है तो एकड़े खूह में कुत्तो किरी पियो तो माण्हुनि ते इलाके के मौलवी का फतवा वरती चे यार कुत्तो खूह में किरी पियो है हाणे इनके पानी पाक किए थे मोले चो इन 50 बाल्टियूं कढी छॾियो खूह पाक थी वेंदो 50 बाल्टियूं कढियूं कुत्तो उते त ही बहरिया टाउन एड़ो कुत्तो है जंहिंजे करे हे असांजा सब मसला है। बहरिया टाउन एड़ो हिकड़ो मांगर मछ है जंहिंजे करे असांजी जेका परेशानी वधंदी पई वई। बहरिया टाउन हिकड़ो एड़ो वडो डींग असांजे लाइ जंहिंजे करे असां अकलियत में थींदा पिया वञूं। ही फैक्ट्री जमा केमिकल निकरे पियो ही तव्हांजो ग्राउंड ही तव्हांजो पिच ॾिसी मूंखे साईं यूसुफ मसीह खान वेठो है असांजो ओठ हाजी मुरीद याद हूंदो उन पासे कांजी जो बाग साईं तव्हांखे याद हूंदो उते असांजो हेॾो वॾो पिच हूंदो असांजो मैदान हो असी उते फुटबॉल जो असांजूं टीमूं हूंदियूं हुयूं असी क्रिकेट जो कुॾंदा हुआसीं पर वो कांजे जो बाग जॾहिं खत्म थियो पे ऐं उन हिकिड़ी कॉलोनी ठाही पे त उन दौर में सब नौजवाननि असां गॾिजी करे असांजा वॾनि खे उन टाइम ते वज़ीर खेलन जो वज़ीर सत्तार गबोल असां चयो त बाबा तव्हां गॾिजी करे मेहरबानी करे असां सां गॾु हलो। उन दौर में असांजा मरूम नवाज़ अली हो कादर बख्श विकल्प हो उन्हनि खे असां चयो असीं उन टाइम ते स्कूल में पढ़ंदा हुआसीं जीअं तव्हां हिते ॿुधो था असां चयो बाबा ही मैदान असांजो आहे अमी हिम्मत करियो त ही मैदान बची वेंदो लेकिन जबाई ज़मीन सोसाइटी थी उन टाइम ते असांजा ज़हन हूंदा हुआ रस्तो बिलाक करण या हड़ताल करण उन टाइम ते को तस्वुर हो ही कोन पर असां सोचो पर असांजा वॾा हुआ असीं उन्हनि सां पुॼी कोन सघियासीं उन्हनि जूं ग़लतियूं अॼु असीं भुॻियूं पिया। अॼु त हिकिड़ी कुरैशी कॉलोनी आबाद थी असांजा मैदान विया असांजा पिच विया। इहो ई तव्हां सां मसलो आहे हाणे ही जेका फैक्ट्री आहे असांजे ॻोठ में अहिड़ियूं फैक्ट्रियूं आहिनि ताज़ो हाणे हिकिड़ो मसलो आहे पाण में सिगाबो मासा अथनि उनजी फैक्ट्री किराए पे उनजे घर में तव्हां वेही कोन सघंदा एॾी उन में छट ऐं एॾी केमिकल निकिरे थो वो वीचारो परेशान है सॼे ॻोठ खे सॼे राज्य खे उन चयो आहे पर उहा फैक्ट्री उन्हनि जे एडवांस उन मसले में पंहिंजा घरनि में मसलनि थियनि था त इहे मसला हाणे वटि थींदा वेंदा। असां जेके रड़ियूं कयूं था असां खीर जा खाना लई असां गोलीमार लालू खेत ये पंहिंजा लयारी ये पंहिंजा इलाका छॾे साईं यूसुफ मसीह खान असीं सिर्फ़ु अवां इहो ॿुधाइणु चाहता असां अॻे ई अकलियत में थी वियासीं। अॻे कारखाना हे जेका लयारी नए आहे नदी जेके चओ था साईं यूसुफ मसीह खान असांजो ॻोठ हिते वञी इन करे पाणी पीअण जो पाणी हुयो असीं आबाद इन करे थियासीं उते पीअण जो पाणी हुयो हाणे गटर आहे त तव्हांजूं जेके नदी नाला जॾहिं मींहुं थिए थो ख़ूबसूरत तव्हांजा नाला जेके नदी वहनि पिया कुदरती अला साईं तव्हांखे ॾिना आहिनि इहे तव्हांजो बहरिया टाउन खां पोइ सभु गटर थी वेंदा इहे सभु केमिकल इहे जर जा पाणी तव्हांजा हलिया वेंदा। इहो बहरिया टाउन बणिजे पियो वरी इन जे पासे में महमूदाबाद बणिजंदी जेका डिफेंस में वरी हिकु नौकर आहिनि या ड्राइवर आहिनि या कम वारा इहा आबादी में आके बर्दाश्त करणी पवंदी तंहिं करे महिरबानी कयो
अॼु दोस्तनि चयो ते माण्हू कोन्हनि, माण्हू ई गंजन। हिक हिक खे जे मुला वञी मस्जिद में तबलीग कनि था, असां इहा ई तबलीग कंदासीं त बाबा खुदारा असीं जेको असां सां थियो आहे, वरी तव्हां चवंदा त साईं ॻाल्हियूं दोहराए थो, असां उतां क़ौमी असेंबली जी सीट खणंदा हुआसीं, सूबाई असेंबली जूं 2 सीटूं खणंदा हुआसीं, हाणे असीं काउंसलर कोन था खणूं। तंहिं करे खुदारा होश करियो, इहो को मज़ाक कोन्हे, इहा का सियासत कोन्हे। न को यूसुफ मसीह खां वटां वोट वठण आयो है, न को मां तां वटां वोट वठण आयो, न को गुलसन तां वटां, न को साईं खुदानो शाह, न को पालारी साहब। असीं अवां खे इहो ॿुधण आया आहियां त अवां छा थियण वारो आहे, कहिड़ो ज़ुल्म थियण वारो आहे। ये केमिकल जा कारखाना हूंदा, ये अवां जा नदी नाला जेके पानी पियो था, मींहुं वसे थो, तव्हां जो पानी पियो था, बाद में सभु गटर थी वेंदा। हितां जा जेके मैदान आहिनि जिते तव्हां पिच ठाहियो आहे, हिते तव्हांजा फ्लैट तमीर थींदा, हिते आबादियूं थींदियूं। बाबा खुदारा असांजो कमु वाक़ा करणु वस, असांजो ॿुधण कमु ॿारो चजो। तंहिं वांगुरु अॻे ख़त लिखंदा त थोरो लिखणु घणो सम्झंदा, तंहिं करे सिर्फ़ु तव्हांखे इहो ॿुधायूं था त बाबा पंहिंजी हालत ॾिसो। जेके हींअर माण्हू होटलनि ते वेठा आहिनि, जेके हींअर माण्हू पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, जेके चंद नौजवान जेके साम्हूं बैनर खणी बीठा आहिनि, मां उन्हनि खे सलाम पेश कयां थो। असांजो मुस्तक़बिल हिननि जे हथ में आहे। इहे घर घर वञनि, जीअं मुला तबलीग कनि था, उन्हनि खे ॿुधाईं त बाबा ही लोध अचण वारी आहे, असीं अक़लियतम थियण वारा आहियूं, असांजा नदियूं नाला गटर थियण वारा आहिनि। ये जेको हिकिड़ो कारखानो आहे जंहिं लाइ बीठा आहियो, सुभाणे 100 कारखाना हूंदा, तव्हां कुझु कोन करे सघंदा।